जय श्री झूलेलाल। उत्तराखंड चार धाम यानी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ ऐं बद्रीनाथ धाम जी यात्रा शुरू थियण वारी है। कई माण्हू मूंखे चवंदा आहिनि कि असांखे तव्हां सां गॾु ट्रिप करणो आहे। हिन बार असांजी टीम सोचियो आहे कि असां चार धाम यात्रा तव्हां सां गॾु कयूं, जंहिंखे मां खुद अॻियां खां लीड कंदसि ऐं तव्हां सभिनि खे हुन मंदिर ऐं स्थान जी जानकारी भी हुन ई स्थान ते ॾींदसि। ही टूर देश जी राजधानी दिल्ली खां शुरू थी 10 रातियूं ऐं 11 ॾींहंनि में पूरो थी वापसि दिल्ली ते ख़त्म थींदो, जंहिंमें असां हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सां गॾु बूढ़ा केदारनाथ, गंगनानी, काशी विश्वनाथ, उत्तर काशी, चौरंगीनाथ मंदिर, भारत जो पहिरियों गांव माना गांव, पंचप्रयाग, अहिड़ा कई टूरिस्ट प्लेस ऐं वादियूं जंहिंखे मां वीडियो में ॿुधाए न पाईंदसि, जो कि चारधाम यात्रा कराइण वारा संगत खे घुमाईंदा भी कान आहिनि। पर मां हिन यात्रा में तव्हांखे हिन प्रसिद्ध स्थाननि में घुमाईंदसि ऐं गॾु में शास्त्र अनुसार हिन स्थाननि जी भी तव्हांखे जानकारी भी ॾींदासीं। हिन यात्रा जी शुरूआत असां 15 सितंबर जो दिल्ली खां कंदासीं, पर हिन लाइ रजिस्ट्रेशन उत्तराखंड सरकार पारां चालू थी पिया आहिनि। हिन लाइ असां भी पाण वटि हिननि जी बुकिंग 20 अगस्त तक कंदासीं। इहा सुविधा असां सीमित संख्या में टेम्पो ट्रेवल ऐं कार जे पारां ई ॾींदासीं, जंहिंमें 11 ई ॾींहं 3 टाइमनि जी रोटी ऐं चांहि पाणी, राति जे होटल में रुकण जी सुविधा असांजी टीम जे पारां पैकेज में ई हूंदी ऐं गॾु में मां तव्हांखे घुमाए हुन स्थान जी जानकारी भी ॾींदसि। हिन लाइ असां हिन टूर जो सेवा शुल्क पर पर्सन सां रखियो आहे। वधीक जानकारी लाइ ॾिनल नंबरनि ते संपर्क करे था सघो। जय श्री झूलेलाल।